नालेवारी अदाकारा वीना मलिक सिंध हाई कोर्ट के यकीन ॾियारियो आहे त जॾहिं बि अदालत हुकुम कंदी हूअ पंहिंजे ॿारनि खे संदन पीउ ऐं पंहिंजे अॻोणे मुड़ुसु असद खटक सां मुलाक़ात कराईंदी। सिंध हाई कोर्ट में वीना मलिक ऐं असद खटक जे ॿारनि जी हवालगी वारे केस जी ॿुधणी थी। वीना मलिक ऐं संदसि अॻोणो मुड़ुसु असद खटक अदालत ॾाढो पेश थिया। केस जी ॿुधणी हलाईंदड़ सिंगल बेंच जे जज जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स में चयो त ॿारनि जे मामले में बहितरीन जज हिननि जा वालदेन हूंदा आहिनि। बहितर इहो आहे त ॿारनि जी हवालगी वारो मामिलो अदालत खां ॿाहिरि निबेरियो वञे। असद खटक जे वकील चयो त ख़दशो आहे त वीना मलिक ॿारनि खे वठी परॾे हली वेंदी। वीना मलिक जे वकील चयो त अदालत जॾहिं बि हुकुम कंदी ॿारनि खे संदन पीउ सां मिलायो वेंदो। अदालत ॿारनि खे पीउ सां 2 कलाकनि ताईं मुलाक़ात करण जो हुकुम ॾिनो, जंहिं बाद असद खटक सां संदन ॿारनि खे मुलाक़ात कराई वई। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे वीना मलिक चयो त इहा ॻाल्हि दुरुस्त नाहे त मूं ॿारनि खे पीउ सां मिलण खां रोकियो आहे। वीना मलिक सियासी ॻाल्हि ॿोल बि कई ऐं चयो त जल्द चूंडूं थियणु घुरिजनि। उमेद आहे त इमरान ख़ान ॿीहर वज़ीर आज़म बणिजी साम्हूं ईंदो। वीना मुलाकात नहीं करवाना चाहती थी बच्चों की, उनके वालिद से कोर्ट को ऑर्डर करना पड़ा? नहीं ऐसा कुछ नहीं जी। ये कोर्ट के ऑर्डर पे फिर आपको मुलाकात? चलिए पॉलिटिक्स जो है वो ट्विटर पे अच्छी लग रही है। वैसे तो सिचुएशन इज टेरिबल, बट अल्लाह से दुआ है कि जो चाहते हैं जो हम जल्द से जल्द इलेक्शन हो, तो उसी के लिए हम कोशिशें कर रहे हैं और हम नमाज़ पढ़ रहे हैं। वीना मलिक जे अॻोणे मुड़ुसु असद खटक बि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा ॿार हाणे वॾा थी रहिया आहिनि ऐं हिननि जी परवरिश ॿिन्ही वालदेन जी ज़िम्मेवारी आहे। असद खटक बि इमरान ख़ान जो ज़िक्र कंदे चयो त मां शादीअ खां अॻु बि इमरान ख़ान जो हामी रहियो आहियां ऐं हाणे बि संदसि हिमायत कयां थो। बच्चे पढ़ रहे हैं, दोनों की वो हैं एबिलिटी होनी चाहिए, माँ की भी बाप की भी, क्योंकि अब वो छोटे बच्चे नहीं रहे और वो बड़े हो रहे हैं और देयर इज़ अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी कि हम दोनों पेरेंट्स साथ में निभाएं। अदालत वीना मलिक जे ॿारनि जी हवालगी वारे केस जी ॿुधणी 9 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। वीना मलिक पंहिंजे ॿारनि जी असद खटक सां मुलाक़ात कराइण बाद अदालत मां रवाना थी वई।